अमेठी में बाबा इस्माइल वजीर एसी वेन सर्विस की कंपनी के मालिक रियाज़ अहमद वजीर एहतजाज करे चयो आहे त बदीन बस स्टॉप हैदराबाद का अमेठी डिप्लो थे हलंदड़ एसी वेन सर्विस हर एक कलाक का पोइ पीटीए ट्रांसपोर्ट कराची के टाइम टेबल मूजिब गाड़ियों हलन थियूं पर बदीन बस स्टॉप हैदराबाद से अफगानी पठान हाशिम खान उन्हनि जा भाइर ऐं मुंशी यासीन बलोच मुंहिंजे ख़िलाफ़ रोज़ाना मनगढ़ंत दरख़्वास्तूं करे कूड़े मीडिया में प्रोपेगंडा करे रहिया आहिनि। अफगानी पठाननि हाशिम खान ऐं उनजे भाइरनि ऐं उन्हीअ जो मुंशी यासीन बलोच जेको पाण खे मिनी बस जो सदर सराए थो उहे बार बार मुंहिंजी वेननि जी ऑफिस ते हमला ऐं कब्ज़ा करण जी कोशिश करे रहिया आहिनि ऐं मूंखे ऐं मुंहिंजे स्टाफ खे मुंहिंजी ऑफिस अची भत्तो घुरनि था ऐं तमामु घणो तंग कनि था। ॼाणायल शेर पसंद ऐं भत्ताखोर माण्हुनि मुंहिंजे ख़िलाफ़ दरख़्वास्तूं ऐं कूड़ी मनगढ़ंत मीडिया ते प्रोपेगंडा कई पई वञे। उन चयो त मूंखे ॼाणायल माण्हुनि खां जान जो ख़तरो आहे ऐं कंहिं बि टाइम हमलो करे सघनि था। इन करे चीफ जस्टिस पाकिस्तान समेत सिंध हुकूमत जे आला अख्तियारनि खां मुतालबो आहे त मामले जो नोटिस वठी मूंसां इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।